अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजो मुस्तक़बिल सां गॾु आऊं आहियां इम्तियाज़ लगारी। नाज़रीन, असीं ॾिसंदा आहियूं त असांजे ॻोठ मां निकितल नौजवान बि पंहिंजूं कंपनीज़ खोले विहंदा आहिनि, पर अहिड़े क़िस्म जा मिसाल असांखे तमामु घटि मिलंदा आहिनि। पर अॼु जिन महिमाननि सां आऊं अव्हांजी कचहरी ऐं आऊं उन्हनि सां कचहरी करणु वञा पियो, हिकिड़ो अहिड़ो दोस्त जेको हिकिड़े ॻोठ सां तालुक़ु रखे थो ऐं हिकिड़ी अहिड़ी यूनिवर्सिटी जेका का ख़ासि मशहूरु न हुजे थी 7 साल 10 साल अॻु में, उतां हू पंहिंजी डिग्री हासिलु करे थो। हासिलु करण खां पोइ कंहिं न कंहिं इंडस्ट्रीअ में हू एज़ अ एम्प्लॉई कमु करे थो, पर कॾहिं न कॾहिं उनजे ज़हन में इहो ख़्यालु अचे थो त छो न पंहिंजी कंपनीअ खे खोलिजे ऐं पंहिंजी कंपनीअ जे ज़रिए ॿियनि खे बि जॉब ॾिजे ऐं पाण बि उते ई एज़ अ CEO कमु कजे। इन कंपनी खोलण में उन्हनि खे केतिरियूं मुश्किलात फेस करणियूं पियूं ऐं केतिरा फेलियर्स आया, पंहिंजो पाण इन्हनि कीअं मोटिवेट रखियो, ऐं असांजा ॿिया नौजवान जेके ॻोठनि खां तालुक़ु रखनि था ऐं उहे सोचीनि था त यार असीं कुझु बि वॾो कमु कोन था करे सघूं, उहे कीअं अहिड़े क़िस्म जो कमु करे सघनि था। आऊं तहे दिलि सां भलीकार कंदुसि महबूब शर साहब खे, जेके पाण फाउंडर एंड CEO आई क्रिएटिव्स कंपनीज़ आहिनि ऐं SEO एक्सपर्ट आहिनि। आऊं वेलकम करियां थो सर, अव्हांजी महिरबानी ऐं प्रोग्राम में आया। उन खां पोइ नाज़रीन, हिकिड़ी ॿी गेस्ट जेका पाण यंगस्टर आहे ऐं डाइवर्सिफाइड एक्सपीरियंस रखनि थियूं। पाण सभ खां पहिरियां मीडिया में उन्हनि कमु कयो, मीडिया में कमु करण खां पोइ हुननि सोशल मीडिया में कमु कयो, सोशल मीडिया खां पोइ उन्हनि IT इंडस्ट्रीअ में क़दम रखियो आहे। असीं अॼु पुछंदासीं त इहे डाइवर्सिफाइड एक्सपीरियंस तव्हांजो कीअं रहियो ऐं डाइवर्सिफाइड एक्सपीरियंस में असांजी शख़्सियत में केतिरी ऐं कहिड़ी तब्दीली अचे थी, ऐं पाण हिन वक़्तु एज़ अ बिज़नेस डेवलपर हिकिड़ी कंपनीअ में कमु कनि पियूं। आऊं तहे दिलि सां भलीकार करियां थो। उरूज फातिमा, मैं आपको वेलकम करता हूँ। महबूब साहब, सभ खां पहिरियां तव्हांखे मुबारकूं, माशाल्लाह अव्हां पंहिंजी कंपनी रन करियो पिया ऐं आऊं दिलि सां चवां थो मूंखे ॾाढी ख़ुशी थी त असांजा ॻोठ खां आयल नौजवान जेके हिकिड़ी यूनिवर्सिटी में पढ़नि था, जॉब करण खां पोइ सोचनि था त कंपनी खे रन कजे, न सिर्फ़ु उन्हनि जी सोच महदूद थिए थी पर हू अमली तौर ते कमु करे ॾेखारीनि था। थोरो पंहिंजो शॉर्ट सफ़र ॿुधाइजो असांखे त स्टूडेंट खां CEO ऑफ द कंपनी अव्हांजो सफ़र कीअं रहियो, प्लीज़। जी इम्तियाज़ साहब, मां नवाब शाह जे हिकिड़े नंढड़े ऐं इलाही पोइते पियल ॻोठ लोंग खान किरियो ॻोठ में जेको आहे प्राइमरी तालीम हासिलु कई। उतां जेको आहे निकितमि DCI स्कूल नवाब शाह में, जेको आहे मां जेको आहे पंहिंजी मैट्रिक कई। उन खां पोइ जेको आहे गवर्नमेंट डिग्री कॉलेज नवाब शाह मां पढ़ी। पोइ जेको आहे यूनिवर्सिटी क़ाइदे आम यूनिवर्सिटी पासे में यूनिवर्सिटी, शायदि जेकॾहिं इहो पाड़े में न हुजे आहे इहा यूनिवर्सिटी त शायदि असां पढ़ी बि कोन सघूं आहे, जेको आहे उहो गुरबत आहे, उहे शयूं जेको हुयूं। उन खां पोइ पहिरें साल जी जेको आहे फीस त जमा कराई, यूनिवर्सिटी में एडमिट थी वियासीं, पर उन खां पोइ जेको आहे इहो हुयो त फीस बि न हुई, जेको आहे फीस असां जेको आहे पे कंदासीं। पर एटलीस्ट ॿिए टे साल में इहा शइ ख़बर पइजी वई हली त गवर्नमेंट यूनिवर्सिटी में हिकिड़ो दफ़ो तव्हां एंटर थी वञो त एटलीस्ट फीस जे करे तव्हांखे जेको कढी न छॾींदा। इन करे असां इहो स्ट्रगल जारी रही ऐं ग्रेजुएशन जी करे जेको आहे यूनिवर्सिटी मां जेको आहे जीअं निकितासीं कराची जो रुख़ कयोसीं। हिते जॉब वठण लाइ 2 वॾा चैलेंजिस हुया। हिकिड़ो चैलेंज इहो हो त बाबा जेके तव्हां कुझु पढ़ी आया हो हिते इंडस्ट्री में कुझु ॿियो थो हले, उहो स्किल ई तव्हां वटि कोन्हे। बिल्कुलु सही। ॿियो चैलेंज इहो हो त बाबा जेकॾहिं असां क्वालिफाई करे बि वञूं को इंटरव्यू, ॿियो वॾो चैलेंज इहो हो त सर्वाइव बि, ऐं ॿियो इहो त बाबा तव्हां वटि डिग्री कोन्हे। डिग्री त मां जेको आहे फीस न ॾियण जे करे मां जेको आहे कढाई न सघी हुयमि। त तव्हां वटि डिग्री कोन्हे, तव्हां कीअं जेको आहे इहो इन जो मक़सदु तव्हीं जॉब करण खां पोइ तव्हां अर्निंग थी, सैलरी आई, उन खां पोइ तव्हां डिग्री वरिती। मां अञा ताईं डिग्री न वरिती आहे, उहो तव्हांखे मां ॿुधायां थो छो। जी प्लीज़। मां उन खां पोइ जीअं पर पोइ छा थियो जो ज़ाहिर आहे हिते जे पहुतासीं, परगि॒णी सिंध जी यूनिवर्सिटीज़ जो हिकिड़ो वॾो अलमियो इहो रहियो आहे। हाणे कुझु बहितर थियूं शयूं त जेके लेटेस्ट इंडस्ट्री में जेको टेक्नोलॉजीज़ ते कमु थिए थो पियो उहो उते नथो पढ़ायो वञे पियो। काफ़ी शयूं इम्प्रूव थियूं आहिनि पर अञा इलाही सारो जेको आहे गैप आहे हिकिड़ो। त असांजी उतां जेका शइ पढ़ी आयासीं उहा इंडस्ट्री में न पई हले। पोइ जेको आहे लियाकत मेमोरियल लाइब्रेरी तव्हां ॿुधो हूंदो, लियाकत नेशनल हॉस्पिटल जे साम्हूं 2 महीना उते वेही जेको आहे एफर्ट्स करे उते जेको आहे उहे स्किल सिखियमि। उन खां पोइ इंटरव्यू ॾिनमि। पोइ हिकिड़ी US बेस्ड कंपनी, वाशिंगटन बेस्ड कंपनी में जेको आहे पाकिस्तान में हिकिड़ी हुनजी कराची में ऑफिस हुई, हुन में जॉब थी वई हली। अच्छा, उन्हनि इहा ॾिनी त बाबा ठीकु आहे तव्हां वटि डिग्री भले न बि हुजे,
छो जो तव्हांखे नाले जा आहे शयुनि जी ख़बर आहे प्रोग्रामिंग जी ख़बर आहे उते एंट्री थिए सही उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता उन साॻी कंपनी में जेको आहे 2-3 सालनि में जेको आहे काफ़ी सुठी पोजीशन ते आयुमि पोइ उतां वरी इस्लामाबाद में हिकिड़ी अपॉर्चुनिटी मिली मूंखे इस्लामाबाद हली वियुमि पर शुरू खां इहो जेको आहे न जीअं कंपनी जॉइन कई हुअमि तॾहिं खां ज़हन में इहो हूंदो त मूंखे पंहिंजी कंपनी जेको आहे न उहो खोलणी आहे कंपनी स्टार्ट करणी आहे कंपनी खोलणी आहे इस्लामाबाद मां जीअं मोटी आयुमि त पहिरियों जेको आहे मां इहो कयो त पंहिंजी कंपनी आईक्रेटस टेक्नोलॉजीज़ जे नाले सां मां पंहिंजी कंपनी जो स्टार्ट वठी वरितो कंपनी स्टार्ट करे छॾी पर हाणे उन कंपनी में बिज़नेस काथां ईंदो कमु काथां ईंदो कीअं ईंदो सही ठीकु आहे इहो वॾो चैलेंज हुयो इलाही सारी स्ट्रगल कई कोई रेफरेंसिस न हुयो किथे कंहिंखां कमु वठिजे किथां वठिजे पोइ इहा रिसर्च कई त जेकॾहिं असांखे ॿाहिरां कमु वठिणो आहे ऐं ॿाहिरां कमु बग़ैर रेफरेंस जे जेकॾहिं मिले त हिकिड़ी डिजिटल मार्केटिंग जी हिकिड़ी टाइप आहे SEO सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन गूगल ते तव्हां टॉप थी वञो पंहिंजो पाण खे टॉप खणी वञो ताकी दुनिया में किथां बि कोई तव्हांखे सर्च करे त सर्च करे त हिन क़िस्म जो प्रोग्रामिंग केरु कंदो आहे हिन क़िस्म जा डेवलपर किथे आहिनि हिन क़िस्म जी डेवलपमेंट कंपनी किथे आहे सॉफ्टवेयर डेवलपमेंट त तव्हां टॉप ते अचो हू तव्हां सां राब्तो कंदा सही हींअर पूरी दुनिया जे मां 15 मुल्कनि में असांजा क्लाइंट्स आहिनि जेके असां खां जिन जे लाइ असां कमु कंदा रहूं था पिया ऐं उहे 15 ई मुल्कनि जा क्लाइंट गूगल ते ॻोल्हींदा असां ताईं पहुता वाह 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 अव्हांजी ॾाढी डिघी जर्नी आहे पर इन में जेके मुश्किलात अव्हांखे फेस करणी पियो इन ते पाण ॻाल्हाईंदासीं उरूज मैं आपकी तरफ आना चाहूँगा माशाल्लाह जैसे मैंने इंट्रोडक्शन में ही कह दिया कि भाई आपका डाइवर्सिफाइड एक्सपीरियंस है आप मीडिया में और उसके बाद आप इधर IT फील्ड में आ गई अच्छा मीडिया फील्ड वैसे देखा जाए तो बड़ी चार्मिंग फील्ड होती है बंदा बड़ा मतलब इंजॉय फील करता है कि डिफरेंट प्रोजेक्ट्स हो रहे हैं कभी एंटरटेनमेंट है कभी एंकर है आपका कैसे ख्याल हुआ कि भाई IT इंडस्ट्री में जाना है और मीडिया को छोड़ के IT में आना आपको इस वक्त कैसे फील हो रहा है कैसा रहा आपका डिसीजन प्लीज़ मेरा मीडिया से IT में आना एक बेस्ट डिसीजन था वो पता है क्योंकि मीडिया में सब कुछ है बहुत मज़ा आता है आप एंजॉय कर रहे होते हो आप ना एक अलग ही टोर में होते हो लाइक आपको बहुत अच्छा लग रहा होता है हाँ भाई आगे पीछे लोग हैं ये है फेम मिल रहा है ये सब कुछ मगर वो सिर्फ उस तक रहता है फेम 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 दैट्स इट आप उससे सीखते नहीं हो वो चीज़ आपकी वो प्रोडक्टिविटी आ रही होती है क्योंकि आप जिस तरह कोलैब कर रहे होते हो वो प्रोडक्टिविटी आती है मगर जो आपको कॉन्सेप्ट नॉलेज का होता है ना वो उस लेवल का नहीं आता जो आपको स्विच करके आता है किसी कंपनी में ठीक है तो जब मैं IT कंपनी में आई मुझे बहुत पहले तो डिफ़िकल्टीज आई क्योंकि मैं मीडिया की थी मुझे सराउंडिंग थोड़ी समझ नहीं आई पर फिर मैंने कहा नहीं गिव अप नहीं करना गिव अप करते 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 बहुत सारी सर्कमस्टेंसेस ऐसे आए जहाँ पे मैं थोड़ा सा हो जाती थी कि नहीं हाँ घबरा जाती थी मगर फिर दोबारा उठ जाती थी कि नहीं मुझे करना है क्योंकि अब मैंने माइंडसेट बनाया था कि मुझे कुछ प्रोडक्टिव करना है सिर्फ इस चीज़ पे नहीं रहना फिर सर का थैंक यू हर चीज़ के लिए कि उन्होंने इतना सिखाया ये नहीं कभी मुझे डीमोटिवेट नहीं किया तो हमेशा मोटिवेट करते रहे कि नहीं लाइक कोई भी चीज़ होती थी ना अभी मैं कोई बात करती हूँ तो फ़ौरन ही थम्स अप हो जाता था फ़ौरन तो उस पे ना मुझे हमेशा खुशी रही कि कहीं ना कहीं मैं कर रही हूँ अगर लैग भी कर रही हूँ तो कोई मसला नहीं है हो जाएगा तो मुझे इन सब में इतनी प्रोडक्टिविटी मतलब मिली कि मैं एक टाइम पर सोचने लग गई थी कि नहीं मुझे यही चीज़ करनी है मतलब कंपनी में ही आगे रन करना है तो मेरे लिए बेस्ट एक्सपीरियंस रहा कि मैं IT कंपनी में काम करूं और फिर मैंने अचीव भी किए वो चीज़ें जो कि कभी सोची नहीं थी अरे वाह ग्रेट तो इसका मतलब है कि मीडिया फील्ड को आप बिल्कुल खैर बात बोल चुकी हैं आप कहती हैं कि भाई अभी आपने IT में ही आगे मूव करना है अच्छा एज अ बिजनेस डेवलपर आप काम करेंगे मैं अगर आपसे पूछता हूँ कि किसी कंपनी के लिए बिजनेस डेवलपिंग का जो डिपार्टमेंट होता है वो कितना लाजमी होता है और ख़ास तौर पे वो बंदे जो बिजनेस डेवलपर काम कर रहे होते हैं उनके अंदर कौन सी ऐसे स्किल्स टूल्स एंड टेक्निक्स होने चाहिए जिसके ज़रिए बिजनेस को वो जनरेट कर सकें वैल्यू जनरेट कर सकें ठीक है पहले तो आपकी कम्युनिकेशन स्किल इतनी स्ट्रांग होनी चाहिए कि अगर आप कोई मार्केटिंग में बैठ के कुछ चीज़ बेचने लगे हो ना तो अगला बंदा ना चाहते हुए भी वो चीज़ आपसे ले ले ज़रूरत भी ना हो फिर भी आपसे ले
आपकी इतनी पावरफुल होनी चाहिए कम्युनिकेशन स्किल कि अगर वो बंदा बैठा हुआ है और आप उसको समझा रहे हो जबकि उसके रिसोर्सेज भी नहीं है, मगर आप उसको मजबूर कर दो, नहीं रिसोर्सेज हम बना कर देंगे, आप करने वाले बनो। अरे वाह। तो उस चीज़ पे ये है कि बिजनेस डेवलपमेंट एक पूरी कंपनी का ना गढ़ होता है। गढ़ कैसे होता है कि आपको कोई भी मैनेजमेंट का काम होता है ना, किसी भी चीज़ का होता है, तो वो बिजनेस आपको वो बिजनेस ला के दे रहा होता है, आपकी ग्रोथ कर रहा होता है मार्केटिंग में। तो ये चीज़ एक कंपनी में बिजनेस डेवलपमेंट या मैनेजमेंट की अगर बात की जाए तो बहुत ज़रूरी है, क्योंकि आप कस्टमर रिलेशन मैनेजमेंट कर रहे होते हो, उसमें कस्टमर के साथ रिलेशनशिप बना रहे होते हो, और वो पहले आपका रिलेशनशिप होना बहुत ज़रूरी है। उसके बाद की आप अपनी बात करो, हाँ भाई हमारे बिजनेस में आए ये वो, मगर पहला रिलेशनशिप बनना बहुत ज़रूरी है। ठीक है उरूज, नाज़रीन वञो न केॾांहुं रहिजो, असां सां गॾु मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। महबूब साहब, मां सम्झां थो अव्हां जहिड़ा नौजवान जेके एतिरे मुश्किल वक़्त खां पोइ अलाए केतिरियूं मुश्किलातुनि खे फेस करण खां पोइ पंहिंजी कंपनी रन करे सघनि था, त अॼुकल्ह जे हिन दौर में गैजेट्स जो दौर आहे, हर माण्हूअ वटि मोबाइल लॻो पियो आहे, इंटरनेट जी सहूलियत मौजूदु आहे ऐं उन्हनि वटि अवेयरनेस बि आहे त असीं कमाई कीअं करे सघूं था। बीइंग एन IT एक्सपर्ट, अव्हीं छा चवंदो त हलंदड़ दौर में या ईंदड़ दौर में IT जी वर्थ छा आहे, IT जो स्कोप छा आहे, छा IT में नौजवाननि खे अचणु घुरिजे, वधणु घुरिजे या न? प्लीज़। जी बिल्कुलु इम्तियाज़ साहब, मां इन खे थोरो डिटेल में तव्हांखे एक्सप्लेन कयां। प्लीज़। मां हिकु ॿ ईअं नंढा नंढा सुवाल तव्हां करे थो वञा। अॼु खां जेकॾहिं 20 साल पोयां ॾिसूं त पैसा तव्हां खीसे में खणी घुमंदा हुयो, हींअर तव्हां पैसा खीसे में नथा खणी घुमो, ATM कार्ड खणी था घुमो तव्हां। बिल्कुलु सही। ठीकु आहे। तव्हां पहिरां चेक इलाही सारे बिज़नेस कंहिंसां बि कंदा हुओ, डील कंदा हुओ, तव्हां चेक ॾींदा हुयो। हींअर चेक जी जेको आहे इलाही लिमिटेड यूज़ आहे। बिल्कुलु। तव्हां पंहिंजे मोबाइल ऐप जे ज़रिए जेको आहे पेमेंट ट्रांसफर करे। बिल्कुलु सही। तव्हां दुनिया ज़िंदगी जो जेको बि शोबो ॾिसो, उनखे IT कंहिं न कंहिं तरीक़े सां उनजो लाज़मी जुज़ बणिजंदो थो वञे पियो। जेको बि तव्हां शोबो खणो, तव्हां जेकॾहिं असां आवाज़ TV जे जेका चऊं त बाबा आवाज़ TV सिंध जी जेको आहे उहो टॉप जेको आहे वॾी TV आहे, पर जेकॾहिं असां उते ई चऊं त बाबा इन जो सोशल मीडिया पेजिस कोन्हनि, इन जी वेबसाइट कोन्हे, त इलाही वॾो थींदो बाबा इहो जेको आहे इन जो जेको आहे, हा परेशान थी वेंदा त इन जा पेजिस कोन्हनि। तव्हांजे जेको बि ज़िंदगी जो शोबो खणो, तव्हां ज़राइत खणो, ज़राइत में जेके तरक़ियूं थियनि थियूं उन में जेको इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो किरदारु आहे, तव्हांजो जेको बि तव्हां शोबो खणो, जी बैंकिंग सेक्टर खां वठी तव्हां शॉपिंग करण ताईं जेको आहे अॻु में तव्हां जेको दुकान ते वञी शॉपिंग कंदा हुओ, हींअर तव्हां केतिरी जेको शॉपिंग अहिड़ी आहे जेको घरां वेठे जेको ऑर्डर करे ऐं जेको उहो कयो था पिया। बिल्कुलु सही। तव्हां जेको आहे अॻे जेको आहे टैक्सी लाइ तव्हांखे जेको बस टैक्सी स्टैंड ताईं वञिणो पवंदो हुओ, तव्हां घर वेही जेको आहे उहो कयो। त इहो जेकॾहिं मिसाल जेकॾहिं नौजवाननि जे ज़हन में इहा शइ आहे त बाबा IT जो फील्ड जो कोई स्कोप कोन्हे या इन में हरभरो एडमिशन थी वई, न, सॼी दुनिया IT जी तरफ़ थी वञे पई। जेकॾहिं तव्हां ॿाहिरिनि मुल्कनि में जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उते जेको हींअर IT जिते जिते यूज़ थी थिए पई, महीननि जा महीना, सालनि जा साल माण्हू पैसा ॾिसनि ई कोन था, सॼो सिस्टम कार्ड सिस्टम ते थो हले। बिल्कुलु सही। उन पोयां इन जो मक़सदु आहे IT इंडस्ट्री छांइजी चुकी आहे। बिल्कुल। ऐं इन जो स्कोप तमाम घणो आहे। बिल्कुल बिल्कुल। उरूज, आपकी तरफ आना चाहूँगा। मैं समझता हूँ यार, यंगस्टर्स के लिए ख़ास तौर पे उनका डिसीजन लेना बहुत लाजिम मलजूम होता है एक कामयाब ज़िंदगी के लिए। फॉर एग्ज़ाम्पल, जैसे मैं आपकी इस लास्ट वाली बात को अलाइन करता हूँ, आपने मीडिया में भी काम किया, उसके बाद IT इंडस्ट्री में भी काम किया। इस वक्त मुझे आपकी बातों से लग रहा है, आपने खुद ही कहा कि IT इंडस्ट्री में बहुत आप सेटिस्फाइड हैं। मैं उन गर्ल्स की, उन फीमेल्स की, उन यंगस्टर्स की बात करता हूँ कि वो जुनूनी तौर पे किसी और फील्ड में चले जाते हैं और कुछ वक्त के बाद एहसास होता है कि यार नहीं, मुझे तो इस फील्ड में नहीं होना चाहिए, मुझे उस फील्ड में होना चाहिए। तो क्या एक वक्त ज़ाया हो गया जब उनको एहसास हुआ वो पुरानी फील्ड को ही कंटिन्यू करना चाहिए, या जब वो वैकअप हो गए तो उनको उसी फील्ड में आना चाहिए जहां वो समझते हैं कि मैं फिट हूँ इस फील्ड में? ठीक है,
देखिए किसी भी फील्ड में अगर कोई पर्सन है ना, तो वो उसकी फील्ड ज़ाया नहीं जाएगी। वो वहाँ से लर्न कर रहा होगा, कुछ ना कुछ लर्न कर रहा होगा, ठीक है। अगर वो ये सोचता है कि मैं यहाँ से फिट नहीं हो पा रहा, मुझे वो चीज़ नहीं मिल पा रही जिसके लिए मैं बना गया हूँ, तो वो अगर वहाँ से स्किप करके कहीं और जाता है तो कोई प्रॉब्लम नहीं है, क्योंकि वहाँ से तो वो लर्न करके आया है कुछ ना कुछ। कॉन्फिडेंस लेवल लर्न करके आया होगा, कम्युनिकेशन स्किल्स लर्न करके आया होगा, कुछ एक्सपीरियंस लेकर आया होगा, तो उससे वो फील्ड ज़ाया नहीं जाती उसकी। अगली फील्ड में जहाँ उसको लगता है कि ये फील्ड मेरे लिए ज़्यादा बेहतर है, तो वहाँ पर वो जब जाता है उन्हीं स्किल्स के साथ जाता है वो, जो वो स्किल्स दूसरी फील्ड से ले चुका होता है। तो मुझे नहीं लगता कि इसमें कोई प्रॉब्लम होती होगी कि बिल्कुल सही। उरूज, मुझे ये बताएं, करियर काउंसलिंग और फ्यूचर प्लानिंग, अपने आप को पहचानना कि यार मेरी शख्सियत कहाँ पे फिट है, कोई ऐसे तरीके हम कि अपनी शख्सियत को जान पाएं कि यार मैं किस लिए बनाया गया हूँ। ठीक, खुद को पहले एनालाइज करो कि मुझे क्या करना है, मेरे गोल्स क्या हैं, मेरे एम्स क्या हैं, मेरे ऑब्जेक्टिव्स क्या हैं, मुझे किस कहाँ तरह से पता चलेगा? अपनी एक्टिविटीज से, अपनी सोच से? अपनी एक्टिविटीज से ऐसे पता चलेगा जब आपका एक चीज़ पे दिल नहीं कर रहा काम कर। अच्छा, हमारे ना एक और प्रॉब्लम ये भी है कि आजकल के पेरेंट्स ना, अभी बच्चा पैदा नहीं होता, इंजीनियर बनोगे, डॉक्टर बनोगे, ये करोगे, हमने जो बोल दिया वही करोगे, वो प्रेशर में ना कर तो लेता है, मगर उसको वो चीज़ में मज़ा नहीं आ रहा था जो वो करना चाहता है। लेकिन यार मैं समझता हूँ, आपकी बात बिल्कुल सही होगी, लेकिन मेरा अपना एक ओपिनियन है कि इस वक्त इस चीज़ की थोड़ा सा हाव नो आ गई है। पेरेंट्स भी अपना फैसला नहीं थोप रहे, वो कह रहे हैं कि यार बच्चे को जाने दो। क्या ख्याल है इस बारे में? हाँ, ऐसा ही है। आजकल के जो पेरेंट्स हैं वो थोड़े अवेयर हो गए हैं, मगर जो थोड़े से बैकवर्ड हैं वो अभी भी अवेयर नहीं हुए। उनके आज भी यही है कि जो हमने बोल दिया, जो हमने कह दिया वही चीज़ है, तो उसमें थोड़ा प्रेशर डल जाता है एक बच्चे पर, वो नहीं उस चीज़ को समझ पाता। तो प्रेशर में अगर वो काम करता रहेगा ना, तो वो कभी भी वो चीज़ हासिल नहीं कर पाएगा लाइफ में जो उसको हासिल करनी है। तो आप क्या कहती हो कि एक्चुअल में क्या होना चाहिए? एक्चुअल में ये होना चाहिए, जो चीज़ का माइंड बना लिया ना उसको कर लो। ठीक है, सोचो मत, लोगों की मत सुनो, जो चीज़ का माइंड बना चुकी हो उसको हर हाल में अचीव करो। वो इट्स अप टू यू, आपने नहीं, कैसे पेरेंट्स और बच्चों के फैसले में तजाद आ रहा होता है, कॉन्फ्लिक्ट आ रहा होता है कि यार मैंने डॉक्टर बनना है, अब्बा कह रहे हैं कि नहीं इंजीनियर बनना है बेटा आपने। तो आपको कम्युनिकेट करनी चाहिए कि भाई मुझे तो करना चाहिए, पेरेंट्स को नहीं समझना चाहिए इस बात को। हाँ, पेरेंट्स को भी समझना चाहिए, जाहिर सी बात है। किस तरीके से ये अवेयरनेस ज़्यादा बढ़ा सकते हैं? देखिए, अगर एक बच्चा कहता है कि मुझे इस चीज़ में सही मतलब दिलचस्पी नहीं है, मुझे ये चीज़ समझ नहीं आ रही, फजूल में पेरेंट्स भी पैसे ज़ाया कर रहे हैं, बच्चा अपना वक्त भी ज़ाया कर रहा है, तो हासिल कुछ भी नहीं हो रहा दोनों तरफ से। एक आप नेगेटिव भी पाथ ले रहे हो, पॉजिटिव पाथ कुछ भी नहीं ले रहे, ना ही आपके पास कोई न्यूट्रल चीज़ आ रही है। तो हम अगर इसका फैसला करना चाहें तो किसकी बात मानी जाए, पेरेंट्स की या बच्चे की? अपने दिल की। अपने दिल की। वाह, क्या बात है जी। महबूब साहब, छा था समझो इन वक्त जा जेके नौजवान आहिनि असांजा, उन्हनि जो IT फील्ड ॾांहुं रुझान केतिरो आहे, ऐं जहिड़ी रीति अव्हां पंहिंजो कमु कयो, पंहिंजी कंपनी रन करियो पिया, छा एतिरो पोटेंशियल अॼुकल्ह जे नौजवाननि में बि आहे? छा हू पंहिंजो बिज़नेस बि रन करे सघनि था? बिल्कुलु, नौजवान में पोटेंशियल आहे, इलाही सारो आहे, उहो जेको बिज़नेस रन जेको आहे करे सघनि था, पर उन लाइ स्टेप्स आहिनि। दुनिया जी जेको आहे हिकिड़ी वॾी मञियल यूनिवर्सिटी जे प्रोफेसर जी हिकिड़ी रिसर्च आहे जेको मां तव्हां सां शेयर थो कयां। उहा इहा आहे त जेके बि स्टार्टअप हूंदा आहिनि, जेके नया बिज़नेस, नया आइडियाज़ सां जेके स्टार्टअप बिज़नेस ईंदा आहिनि, उन में जेकर तव्हां डायरेक्ट ग्रेजुएशन करे ऐं डायरेक्टली तव्हां बिज़नेस कंदा हो त उन में फेल्यूर जो चांसिस इलाही घणा हूंदा। इन करे तव्हां एटलीस्ट स्टार्टिंग जा 4-5 साल जेको आहे तव्हां जॉब कयो, उन इंडस्ट्री में जॉब कयो जंहिं इंडस्ट्री में तव्हां चाहियो था त मां बिज़नेस ग्रो करणु चाहियो, ताकि एटलीस्ट तव्हांखे उन जी पूरी साइकिल जी ख़बर पए, कीअं बिज़नेस डेवलप कीअं कबो आहे, कीअं बिज़नेस वठिबो कीअं आहे, कमु कीअं थींदो आहे, टूल्स ऐं टेक्नोलॉजी सां अवेयर, ऐं इलाही सारियूं ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि जेको बेसिक तव्हांखे एटलीस्ट सम्झणु खपनि। मिसाल जी ॻाल्हि आहे, शायदि मां जेकॾहिं जॉब करण खां पहिरियां जेकॾहिं मां बिज़नेस कयो हुजे हा त थी सघे थो त मां जेको आहे फ्लॉप हुजो, हा, उन लेवल जी जेको सक्सेस न मिले आहे जंहिं लेवल जी हींअर मूंखे आहे, त एटलीस्ट यकीनन इहो बिज़नेस तरफ़ वञणु खपे। ऐं इलाही सारो पोटेंशियल आहे। तव्हां ॾिसो हिते पाकिस्तान में जेको आहे 5000 जे क़रीब जेको आहे IT कंपनीज़ आहिनि, सॉफ्टवेयर कंपनीज़ आहिनि जेको ॿाहिरां
बिज़नेस वठियो डॉलर्स में कमाइनि था पिया ऐं जेको आहे इहो जेको आहे इलाही ग्रोथ कनि पिया। त असांजे नौजवाननि खे बि यकीननि इन पासे अचणु खपे, पर स्टेप बाय स्टेप पहिरियों स्टेप इहो खणणु खपे मूंखे तव्हांखे जेको आहे जॉब करणी आहे उन फील्ड में, उन खां पोइ जेको आहे उहो बिज़नेस जी तरफ़ जेको आहे। अच्छा, जॉब करण खां पहिरियां ई असां पंहिंजो बिज़नेस रन करण जो सोचे वठूं, इनिशिएटिव वठी वठूं, छा उन जा के नेगेटिव इम्पैक्ट अचनि था? हा, इहो मां तव्हांखे ॿुधायो न त इहो नेगेटिव इम्पैक्ट। ठीक है महबूब साहब, सॉरी अवां जी ॻाल्हि कटींदुसि। नाज़रीन वञो न केॾां, रहिजो असां सां गॾु, मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्श ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। उरूज में आपकी तरफ आना चाहूँगा। विमेन एम्पावरमेंट की बात करते हैं तो आप क्या कहेंगे इस वक्त विमेन एम्पावरमेंट कितनी है पाकिस्तान के अंदर? दूसरा, विमेन एम्पावरमेंट लाजमी कितना है प्लीज़? ठीक है, आज से 10 साल पहले अगर आप देख लें तो ये था कि पहले लोगों को इतनी अवेयरनेस नहीं थी, ठीक है। हमारी औरतों को इतनी अवेयरनेस नहीं थी, पढ़ाया नहीं जाता था, उनका यही होता था कॉन्सेप्ट कि बस लड़की पैदा हो गई तो बस अब शादियां करवाओ, दैट्स इट, ठीक है। उनको वो अवेयरनेस नहीं दी जाती थी जो कि वो अपनी औलाद तक पहुंचा सके। आज अगर देखा जाए तो और पेरेंट्स भी नहीं चाहते थे कि पेरेंट्स भी नहीं चाहते थे। उनको लगता था कि अगर औरत के लिए पढ़ाया जा रहा है तो वक्त ज़ाया किया जा रहा है या पैसे ज़ाया किए जा रहे हैं। और आज अगर देखा जाए तो वही पेरेंट्स आज अपनी इन्हीं बेटियों को सबसे ज़्यादा ऊपर रखते हैं और लड़कियां सबसे ज़्यादा इस टाइम पर टक्कर दे के बैठी हुई हैं लड़कों को, ठीक है। तो ये सीन है कि अभी अगर यहाँ पर देखा जाए तो हमारी सराउंडिंग में देखें या फिर वैसे देखें तो लड़कियां काफ़ी इन्हेंस हो चुकी हैं लड़कों के मुकाबले में। तो एम्पावरमेंट की अगर बात इन्हीं सब में करें तो यही है कि लड़कियां काफ़ी आजकल जो है ना। और वैसे अगर देखा जाए तो मेल और फीमेल को जैसे डिफ्रेंशिएट करते हैं एम्पावरमेंट के हिसाब से, तो मैं समझता हूँ औरत अगर एक लड़की घर की पढ़ जाती है तो उनका एक ख़ानदान पूरा संभल जाता है, सुधर जाता है, एजुकेशनिस्ट हो जाता है। और उसके मुकाबले में अगर मर्द की बात करते हैं तो वो जब मर्द पढ़ता है तो एक ही बंदा पढ़ता है, फीमेल पढ़ती है तो पूरा ख़ानदान पढ़ता है। ऐसा ही है, आप एग्री करती हैं? बिल्कुल ऐसा ही है। महबूब साहब, अगर ॻाल्हि कजे IT जे अंदरि या फ्रीलांसिंग में टॉप स्किल्स जी, उहे ॿुधाइजो त कहिड़ा हुजनि। ऐं अगरि थोरो वक़्तु पहिरियां पाण ॻाल्हि करियूं 10 साल 15 साल पुठियां त कराचीअ ॾांहुं वॾनि शहरनि ॾांहुं अचण जो रुझान नौजवाननि जो तमामु घटि हूंदो। उन्हनि वटि हिकिड़ी सिलेक्शन हूंदी, उन्हनि वटि हिकिड़ो ई ऑप्शन हूंदो त या हू हारपो कनि या घर में वेही का ट्यूशन पढ़ाइनि, मास्तरी कनि। पर हिन वक़्तु ॾाढो ज़बरदस्त दौर अची वियो आहे IT जो। अवी छा था सम्झो अॼुकल्ह जा नौजवान भला घर वेठे कीअं कमाई करे सघनि था ऐं कमाई करण लाइ उन्हनि खे टॉप स्किल्स कहिड़ा हुजणु लाज़मी आहिनि? अच्छा, मां हिते ई तव्हां खां हिकिड़ो सुवालु कंदुमि हिते ई त अॼु खां जेकॾहिं कुझु साल पहिरां जी तव्हां चयो 15 साल पहिरां वञो इहे त जेको ॻोठ में नौजवान वेठो आहे जेको ट्रेवल नथो करे सघे कराची या छा, उन वटि छा अपॉर्चुनिटीज़ हुयूं ॻोठ में? बिल्कुलु ईअं, हारपे खां अलावा कोई अपॉर्चुनिटी कोन्हे। बिल्कुलु ईअं, कोई जेको कंहिं दुकानु खोले छॾियो को छा, उन खां अलावा मेजर अगरि कोई प्रोफेशन जी ॻाल्हि करे हारपे खां सवाइ कोन हो। पर हींअर हिकिड़ो तव्हां लैपटॉप हुजे तव्हां सां गॾु, इंटरनेट जो कनेक्शन हुजे, तव्हां ॻोठ में वेही तव्हां जेको आहे लखें रुपया पर मंथ कमाए सघो था। मां तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियां। मां ॻोठ में वेठो हुअमि, हितां वियो हुअमि पंहिंजे ॻोठ में वेठो हुअमि, हिकिड़ो नीदरलैंड जो क्लाइंट जेको आहे मूंखे गूगल ते ॻोल्हींदो मूं ताईं पहुतो, कॾहिं बि मूंसां ॻाल्हायो न अथसि, सिर्फ़ु चैट कई अथसि लिंक्डइन ते ऐं मूंॾे 3.5 लख रुपया मोकिले चयो अथसि त मुंहिंजो कमु स्टार्ट कर। अरे वाह! त इहे नौजवान जेको आहे ॻोठ में वेही, उतां वेही इंटरनेट जो कनेक्शन हुजे, लैपटॉप हुजे, तव्हांखे कंहिं बि वॾेरे जी हेठाई करण जी ज़रूरत कोन्हे, हारपो करण जी ज़रूरत कोन्हे। तव्हां घरां वेही जेको आहे इहो IT इहो तव्हांखे एतिरो एम्पावर कयो आहे जो इहे सभु शयूं तव्हां घरां वेही इहे पंहिंजा सर्विसिस खपाए सघो था, पूरी दुनिया में जेको आहे तव्हां ॾेई सघो था। अच्छा महबूब साहब, ॻोठनि में अगरि ॻाल्हि कजे त अवी छा था सम्झो हिन वक़्तु कोर्सिस कराइण या इहे ट्रेनिंग्स कराइण जो रुझान वधियो आहे? उते प्लेटफॉर्म्स मौजूदु आहिनि? अगरि न आहिनि त छा स्टार्ट करणु घुरिजे?
जी बिल्कुलु इलाही सारो रुझान वधियो आहे। जीअं हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे स्मार्ट सिंध जे नाले सां, उन प्लेटफॉर्म जे ज़रिए हुननि मूंखे चयो आहे त जेको आहे, छो जो तव्हां एसीओ में वर्ल्ड लेवल ते तव्हांजो नालो आहे, पाकिस्तान लेवल ते तव्हांजो नालो आहे, तव्हां इहो जेको आहे स्किल करायो ताकी सिंध जो यूथ जेको आहे इन में IT एक्सपर्ट थी ताकी पूरी दुनिया में पंहिंजो एसीओ सर्विसिस ॾे। मां उहो कोर्स उनखे करायां थो पियो फ्री ऑफ कास्ट। वाह वाह। अहिड़े क़िस्म जो जेको आहे इलाही सारा डिजिटल मार्केटिंग जा कोर्स आहिनि, फुल स्टैक डेवलपर जा कोर्स आहिनि, ग्राफिक डिज़ाइनिंग जा इलाही सारा कोर्स आहिनि जेके तव्हां फ्री अवेलेबल आहे, तव्हांखे यूट्यूब ते तव्हां सिखी सघो था। या इलाही सारा जेको आहे अहिड़ा इदारा आहिनि जेके, जीअं में स्मार्ट सिंध जी ॻाल्हि कई, अहिड़ा इलाही इदारा आहिनि जेके तव्हांखे कराइनि था पिया, एक्सपर्ट खे खणी था अचनि जेको तव्हांखे फ्री ट्रेनिंग थो कराए। अच्छा, अगरि नौजवाननि जी पंहिंजी दिलचस्पीअ जी ॻाल्हि कजे त छा दिलचस्पी रखनि था नौजवान इन फील्ड ॾांहुं अचण लाइ? दिलचस्पी वधाइण लाइ तव्हांखे हिकिड़ी शइ ज़रूरु करणी पवंदी, जेका मां पंहिंजे एक्सपीरियंस सां सिखियो आहे, उहो इहो त थियोरिटिकल खां हटी करे तव्हांखे प्रैक्टिकली आणणो पवंदो। असां जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं, इलाही सारियूं शयूं जेको थियोरिटिकली पढ़ाई वेंदियूं त असां इंट्रस्ट बि घटि हुयो, पर जेकॾहिं उहा साॻियूं शयूं तव्हां प्रैक्टिकली वेही करायो, उहो शयूं ॾिसनि, रिज़ल्ट साम्हूं अचे, त पोइ इंट्रस्ट जेको आहे डेवलप थिए थो। यकीनन जेकॾहिं प्रैक्टिकली वेही शयूं तव्हां करायो, जीअं हिकिड़ो ही मां कोर्स कराईंदो बि आहियां फ्री ऑफ कास्ट स्मार्ट सिंध जे थ्रू, उन मां प्रैक्टिकली जॾहिं मां शयूं वेही कराईंदो आहियां त इलाही सारो उन्हनि जो इंट्रस्ट डेवलप थींदो आहे, उहे शयूं ॾिसंदा। इन जो मक़सदु आहे थियोरिटिकल खे छॾे असीं प्रैक्टिकली जॾहिं कमु कंदासीं त असांजो इंट्रस्ट पंहिंजो पाण ई डेवलप थी वेंदो। उरूज, आपकी तरफ आना चाहूँगा। इस वक्त आप क्या समझती हैं, लड़कियाँ जो घर से बाहर नहीं निकल सकती, घर से बाहर जाकर ऑफिस में जॉब नहीं कर सकती, आप क्योंकि IT इंडस्ट्री में काम कर रही हैं, आपको ज़्यादा इस चीज़ का अंदाज़ा होगा कि लड़कियां घर बैठे अर्निंग कर सकती हैं। अगर कर सकती हैं तो टॉप स्किल्स कौन से होने चाहिए, और दूसरा कि क्या लड़कियां IT फील्ड में आगे बढ़ना चाहती हैं, फ्रीलांसिंग के ज़रिए अर्निंग करना चाहती हैं? प्लीज़। अभी जो अगर बात की जाए तो हमारी खुद की कंपनी जो है वो काफ़ी लड़कियां ऐसी हैं जो रिमोटली वर्क कर रही हैं, ठीक है, तो हम उनको इस तरह भी आगे लेके जा सकते हैं, जैसे वो हमारे पास बैठकर कंटेंट राइटिंग भी है, हमारे पास कंटेंट राइटर भी है, उसके अलावा हमारे पास SEO कंटेंट बेस्ड जो बना कर रही होती है वो भी हैं। तो फ्रीलांसिंग के हवाले से अगर बात की जाए तो फाइवर हमारा टॉप लिस्ट है, ठीक है। फाइवर के थ्रू आप काफ़ी अच्छे पैसे कमा सकते हो, अर्न कर सकते हो। तो आजकल की लड़कियां जो है ना, जिनको अलाउ नहीं किया जाता, आज भी ऐसा है कि अलाउ नहीं किया जाता, तो वो क्या करती हैं कि घर बैठ के फाइवर के थ्रू पैसे अर्न कर रही होती हैं, तो ये इनके लिए प्रॉब्लम नहीं होती। नहीं, अच्छा, एक और बहुत सारे प्लेटफॉर्म्स जो कि हमें सुनने को मिलते हैं, फॉर एग्जांपल दराज की बात करें, अमेज़ोन की बात करें, और घर बैठे बैठे हम अपनी प्रोडक्ट को सेल कर रहे हैं। फॉर एग्जांपल मेरे पास एक सिंध का कोई कल्चर है, अजरक है, टोपी है, वो बना के मैंने आगे सेल कर दी, तो क्या अपनी प्रोडक्ट्स को भी हम डिफरेंट प्लेटफॉर्म्स पे सेल कर? एग्जैक्टली, हम कर सकते हैं। सिंधियों में थोड़ा सा ये होता है कि उनकी जो लड़कियां होती हैं उनको क्राफ्टिंग का बहुत शौक होता है। आपने देखा होगा कि वो रिलियाँ टाइप बनाती हैं, वो उस तरह के कोई काम करती हैं, तो उस तरह भी वो बेचती हैं उनको। वो कैसे बेचती हैं? घर बैठे बैठे कोई ऑनलाइन पेज बना देंगी तो उसको आगे से बेचेंगी। इस तरह उन्होंने अपने रिसोर्सेज इस तरह निकाले हुए हैं। इसके अलावा पंजाबी हैं तो उनका भी यही सब कुछ है कि वो पगड़ी टाइप की समथिंग कुछ इस तरह बनाते हैं, उनको आगे बेचते हैं। तो लड़कियाँ इस तरह भी कमा रही। सबसे बड़ी बात, यूट्यूब पे कुकिंग चैनल लड़कियों ने सबसे टॉप लिस्ट पे किया हुआ है। बिल्कुल सही। और उसको इतना ज़्यादा उन्होंने आगे इन्हेंस किया, वो ऐसे भी किया है क्योंकि जिन लड़कियों को कुकिंग का ज़्यादा शौक होता है वो ऑटोमेटिकली इस चीज़ में आती हैं, तो वो इससे पैसा भी कमा रही होती है, अपना शौक भी पूरा कर रही होती हैं। बिल्कुल सही। उरूज, बहुत ज़बरदस्त बातें की महबूब साहब, तमाम बेहतरीन ॻाल्हियूं कयूं। उरूज, लास्ट में जाते जाते यंगस्टर्स के लिए, ख़ासतौर पर लड़कियों के लिए क्या पैगाम छोड़ना चाहेंगी? घबराना नहीं है। घबराना नहीं है, ज़िंदगी कामयाब हो जाएगी इंशाल्लाह। जी सर, आख़िर में अमी नौजवाननि लाइ छा चवंदो? उन्हनि खे IT फील्ड ॾांहुं अचणु घुरिजे, महिनत करणु घुरिजे, मुश्किलातुनि खे फेस करे अॻिते वधणु घुरिजे, छा चवंदो? जी बिल्कुलु, मां इहो पैगाम ॾींदुमि त तव्हां जेकॾहिं ॿी का बि फील्ड आहे, ॿियो को बि जेके बि एजुकेशन जूं जेके फील्ड्स आहिनि, उन में तव्हां ॾिसो, कंपेयर कयो तव्हां IT फील्ड्स खां, त IT फील्ड में तव्हां केॾो बि वॾो जंप लॻाइणु चाहियो तव्हां करे सघो था। छो जो हे तव्हांखे डायरेक्टली अर्निंग तव्हां ॿाहिरां तव्हांखे मिलंदी, डॉलर्स में मिलंदी।
थी सघे थो तव्हां जेको आहे को ॿिए इवन तव्हां डॉक्टर हुजो, तव्हां जेको MBBS कई हुजे, तव्हां मैक्सिमम जेको आहे पाकिस्तान में वेही 2 लख रुपया 3 लख रुपया कमाए सघो था। पर जेकॾहिं तव्हां IT फील्ड में आहियो, प्रोग्रामर आहियो, त हींअर बि प्रोग्रामर 8-10 लख रुपया पर मंथ कमाइनि वाह था वाह पिया। ज़बरदस्त। इन करे ही अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें तव्हां कंहिं बि वॾी लेवल जी जेको आहे अर्निंग करे सघो था। ॾाढो सुठो। नौजवान आउं सम्झां थो दोस्तो त अॼु जो जेको असांजो सेशन रहियो आहे, अॼु जो जेको प्रोग्राम रहियो आहे, अव्हांखे ख़बर पई हूंदी त ॻोठ खां आयल दोस्त बि पंहिंजी कंपनी रन करे सघनि था। न सिर्फ़ु ईअं जो उन्हनि वटि रिसोर्सिस हुया, रिसोर्सिस बिल्कुलु ज़ीरो, उन जे बावजूदि असांजो जेको अंदरि जा ख़्यालात आहिनि, असां अंदरि में मज़बूत हूंदा आहियूं ऐं असीं जटादार पाइदार सोच ख़्याल जा मालिक हूंदा आहियूं। असांखे ख़बर हूंदी आहे त असांखे इन मंज़िल ताईं पहुचणो आहे। जॾहिं अव्हांजी नियत साफ़ थी वञे, अल्लाह पाक पाण मदद फरमाईंदो आहे। इन करे अव्हांखे बि सोचणु घुरिजे, असांखे बि सोचणु घुरिजे, पंहिंजी ज़िंदगी में तमामु घणी महिनत करियो, कॾहिं बि हारायो न, पंहिंजे पाण खे हारायल न सम्झो, महिनत कंदा रहो, जस्तजू कंदा रहो, मुश्किलातूं ईंदियूं उन्हनि खे फेस कंदा अॻिते वधंदा रहो, ज़रूरु कामयाबी मिलंदी। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।